नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। मटियारी खबर ॾिनऊं। ज़िले चेयरमैन मखदूम फ़खुर ज़मा जो तालुका अस्पताल मटियारी जो अचानक दौरो कयो। तालुका अस्पताल इंतजामिया में थरथरो मची वियो। ज़िले चेयरमैन मटियारी मखदूम फ़खुर ज़मा मरीज़नि खां हाल पुछो ऐं दवाउनि जे मिलण जो बि पुछियो। मखदूम फ़खुर ज़मा दवाउनि जे स्टोर, लेबोरेटरी ऐं वार्डन जो पिणु दौरो कयो। मखदूम फ़खुर ज़मा एमएस मटियारी डॉक्टर तौफ़ीक़ मेमन खां कुते चकण जी वैक्सीन जी मालूमात वरिती। एमएस डॉक्टर तौफ़ीक़ मेमन ॿुधायो त कुते चक हणण जूं वैक्सीनूं मौजूदु आहिनि जेके मरीज़नि खे ॾिनियूं वञनि थियूं। इन मौक़े ते ज़िले चेयरमैन मटियारी मखदूम फ़खुर ज़मा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जल्द खां जल्द ज़िले जे अस्पताल NIVD खोले वेंदी ऐं मटियारी ज़िले अस्पताल बि जल्द खोली वेंदी। जॾहिं त डॉक्टरनि जी खोट खे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सां ॻाल्हाए डॉक्टरनि जी खोट खे पूरो करायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।